ब्यूरो चीफ सखर सैयद नईम हैदर शाह टकराटे वासिन सां पीरोसण वारे इलाइक़े में रोड हादसो। कोच में ट्रैक्टर ट्राले खे टक्कर नतीजे में टकराटो वासी हिकु ॼणो फौत, ॿियो ज़ख़्मी। साणनि गॾु सांगण वासी हिकु पीरसन ऐं नींगरी बि फौत थी विया। लाश घर पहुचण ते कोहराम। ख़बर मूजिबि टकराटो वासी रोड हादसो जो ज़ख़्मी 25 वरहनि जो नौजवान अब्दुल रसीम मोहतम गंबट अस्पताल में फौत थी वियो। फौती जे घर में रोज़राड़ो पइजी वियो आहे। ॼाण मूजिबि टकराटो वासी ड्राइवर अब्दुल रसूल मोहतम ऐं मंज़ूर मोहतम पंहिंजी कोच ते सवारी छॾण लाइ टकराटो खां पीरोसण वारे इलाइक़े में वियल हुआ, जेके गुज़िरियल राति पंहिंजी कोच ते सांगण जे माइटनि खे पाण सां गॾु खणी वापसी टकराटो अची रहिया हुआ त पीरोसण वारे इलाइक़े में कोच जो ट्रैक्टर ट्राले सां टकर थी पियो, जंहिंजे नतीजे में सांगण वासी पीरसन हाजी कबीर 4 वरहनि जी नींगरी फरहत मोहतम ऐं टकराटो वासी अब्दुल रसूल मोहतम ऐं मंज़ूर अहमद मोहतम सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे राति देर सां गंबट जे अस्पताल आंदो वियो, जिन मां सांगण वासी पीरसन मास्तर कबीर नींगरी फरहत ऐं टकराटो वासी नौजवान अब्दुल रसूल मोहतम फौत थी विया, जॾहिं त मंज़ूर अहमद मोहतम ज़ख़्मी हालत में अस्पताल दाख़िल आहे। फौतियुनि जे इलाज खे वारसनि पारां जुदा तौर ते गंबट अस्पताल मां एम्बुलेंस ते घर खणायो वियो। टकराटो वासी नौजवान जो मण घर पहुचण ते वारसनि में कोहराम मची वियो। फौती जे जनाज़े निमाज़ बाद अबाणे क़ब्रिस्तान में सवेयाले नखियुनि सां तदफ़ीन कई वई। अहिड़ी ख़बर खां पोइ टकराटो में ॾुख वारी सूरतहाल छाइजी वई। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ सखर।